दादू रिपोर्टर मोहम्मद अमीन पंवर दादू इरीगेशन एक्स इंजीनियर जमील अहमद सांगी दारो को कुर्बान पिताफी एमबीएन करप्ट अमले रिश्वत जी बाजार गरम कंदे हज़ारे माण्हुनि जी जाननि सां खेॾण लॻा। ज़िले इंतज़ामिया अॻो निंड सुतल दादू दोदाणी जमाली भरिसां इरीगेशन जे लॻल गैरकानूनी नूलनि वारे जॻह ते घारो लॻण सबबि केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि अची विया। हज़ारे माण्हुनि जूं जानियूं दाव ते लॻल। लखे रुपयनि जा फसल तबाह थी विया। इरीगेशन जो लाडिलो दारो हो कुर्बान पिताफी पंहिंजी जागीर क़ाइमु कंदे लखे रुपयनि जे एवज़ गैर कानूनी पाइप हलाए रहियो आहे। पिताफी आहे उनजो हिते नूर लॻल आहे, माण्हुनि जूं दाऊं आहिनि, हिकु न पर 50 नूर लॻल आहिनि। नेठि तव्हां इहो माण्हुनि मारण वारो सिलसिलो कॾहिं ख़तमु कंदव? अस्सलाम वालेकुम साईं, इंतज़ाम पर तव्हां आया आहियो। माण्हुनि जो चवणु आहे हिते गैर कानूनी जॻह ते नूर लॻल उनजे करे वाक़ियो थियो आहे। माण्हू बीठा आहिनि चवंदा गैर कानूनी जेको नूर लॻल आहे उनजे करे वाक़ियो थियो आहे। तव्हां छा आहियो साईं? तव्हां कुझु ई न आहियो। इंजीनियर इदारो तमाशो ॾिसी रहिया आहिनि, मथां चाढ़ियो जा रहिया आहिनि भई मौजूदु सरज़मीन ते हेवी मशीन ॾींदा साईं। छो असांजो वटि न आहे, असां न रवाजी तव्हांजा हिननि खे चऊं पिया, चवनि पिया पाणी कोन्हे को। अॼु पाणी किथां आयो आहे? हिननि जी नाहेली आहे साईं, ज़ुल्म हिननि कयो आहे। रुगो न हिते दारो जो नाले जी ख़बर अथव कहिड़ो आहे? पिताफी आहे। रुगो पैसा था वठनि, चए जेको वणो करे छॾो, पैसा ॾियो। न हे साम्हूं बीठो आहे दारो को, तव्हांजो ऑफिसर बीठो आहे, चए थो को नूल हिते न आहे लॻल, असां नूल हणंदा ई न आहियूं। पंज नूल ॿिया बि लॻल। बाद में उन जो नतीजो इहो थो निकिरे। हे पंहिंजे 50-60 हज़ार में जो पे पाणी था ॾियनि पिया। हर माण्हू खे चवंदा असां राति जे टाइम तव्हां घणी ॾींदासीं, सुबुह जो तव्हांजो उहो पैप हलंदो। जेको सुबुह जो हलंदो त उन जो असरु अहिड़ो थींदो जंहिंमें समय ॻोठ आहिनि जेके हींअर पाणी जी लपेट में माना अचण वारा आहिनि। पूरो इरीगेशन डिपार्टमेंट हिन में हींअर त हिकिड़ी मशीन आई आहे, 4 बजे खां घारो लॻल आहे। 4 बजे घारो लॻल आहे। इहो रख था ॾियनि, 4 कलाक 5 थी विया। इहो ॻोठ आहे, तव्हां जी वीडियो भली ज़ूम करे भरे सघो था। इहो ॻोठ पाणी में आहे परियों साईं। इहो परियों ॻोठ हेॾा बुठाई साल आहिनि, खोसा आहिनि, लाशारी आहिनि।